अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं आहियां पेरियागुल मुसागढ़ साथ ईंदो न्यूज़ एंकर मुबशर सोलंगी। सबका पेरिक नज़र हेडलाइंस ते। अमरीकी सदर ईरान खिलाफ प्रोजेक्ट फ्रीडम प्लस शुरू करण जी धमकी ॾेई छॾी। डोनाल्ड ट्रंप चयो आहे त अमरीकी तजवीज़नि ते ईरान जो जवाब जल्द मिलण जी उमीद आहे। मामला अॻिते न वधिया त प्रोजेक्ट फ्रीडम ॿीहर शुरू कंदासीं। सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे अमरीकी सदर वधीक चयो आहे त प्रोजेक्ट फ्रीडम प्लस में वधीक शयूं शामिल हूंदियूं। प्रोजेक्ट फ्रीडम जो घटि मुदे वारो ऑपरेशन ॿीहर शुरू करे सघूं था। ईरान जे परॾेही खाते जे तर्जुमान इस्माइल बकाई चयो आहे त अमरीकी तजवीज़नि ते गौर जारी आहे। हतमी नतीजे ते पहुचंदासीं त आगाह कंदासीं। ईरान डेडलाइन ते ध्यानु ॾियण खां सवाइ पंहिंजो कमु करे रहियो आहे। इस्माइल बकाई वधीक चयो आहे त ख़मीसी राति दुश्मन जी कार्रवाई जंगबंदी जी खुलियल भनकड़ी हुई। ईरानी फ़ौज मुकमल तौर ते ईरान जी सूरतहाल ते नज़र रखियो वेठी आहे। अमरीका ईरान विच में ॻाल्हियूं ईंदड़ हफ़्ते इस्लामाबाद में ॿीहर शुरू थियण जो इम्कान अमरीकी अख़बार दावा करे छॾी। रिपोर्ट में चयो वियो आहे त धुरियुनि विच में हिक सफ़े ते ॿधल 14 नुकाती मुफ़ाहिमती याददाश्तनामनि ते कमु जारी आहे, जंहिं तहत 1 महीने ताईं ॻाल्हियुनि जो फ्रेम वर्क जोड़ियो वेंदो। अमरीकी अख़बार मूजिबि मसूदे में ईरान जे एटमी प्रोग्राम हुरम्स में चिकताण घटाइण, ईरान जे रीचल यूरेनियम जा ज़ख़ीरा कंहिं टे मुल्क मुंतक़िल करण ते ॻाल्हि ॿोल शामिल हूंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ 23 खां 25 मई ताईं चीन जो दौरो कंदो। शहबाज शरीफ़ चीनी सदर शी जिनपिंग ऐं वज़ीर आज़म ली चियांग सां मुलाक़ात कंदो। सी पैक वापार सीड़पकारी ऐं ॿतरफ़ा लाॻापनि ते ॻाल्हि ॿोल कई वेंदी। ॿिन्हिनि मुल्कनि विच में मुख़्तलिफ़ मुफ़ाहिमती याददाश्तनामनि ऐं मुआहिदनि ते सहीअनि जो इम्कान। वज़ीर आज़म पाक चीन लाॻापनि खे 75 साल मुकमल थियण ते तक़रीबन में बि शिरकत कंदो। पनो आकिल वेझो पसंद जे पढ़ण लाइ निकितल नारी जे पलान में 4 औरतूं अगवा। ॻोठ पोठो मां शादीशुदा नारी खेरा महर जी मुबैना तौर सिद्दीक़ महर सां निकिरण बाद धुरियुनि में छिकताण तेज़। नारी बाद पलान में ॻोठ थुमी मां नौजवान जे धुर जे 4 औरतुनि खे हथियारबंद अगवा करे विया। अगवा थियल औरतुनि में मुस्मात दातल, मुस्मात अलावजाई, मुस्मात कायमा ऐं साहबान महर शामिल। वारसन जो एहतजाज, मुक़्ती औरतुनि खे जल्द बाज़ियाब कराइण जो मुतालबो। मलीर में बनीगर पाणी जे खॾ में वेझंदे बुॾी फौत। गुलशन महमार जे धणी बख्श ॻोठ में 2 ॿारड़ा बुॾी फौत थी विया। फौती ॿारड़नि जी 10 वरनि जे वसीम ऐं 11 सालनि जे ज़ीशान तौर सुञाणप। पुलिस चवण आहे त खॾो तामीराती कम लाइ खोटियो वियो हो, जंहिं में ॿारड़ा वेझंदे बुॾी फौत थी विया। मलकानी शरीफ वेझो जवाबदारनि नौजवान खे कुहाड़ियूं हणी क़तल करे छॾियो। ॻोठ खुदाबख्श हिस्वाणी भर सां घर ॿाहिरां वेठल शाहनवाज़ सोलंगी बेदर्दी सां क़तल। वारसन जो लाश रखी धरणो। वारसन जो चवण आहे त संदन नौजवान खे मुनवर हिस्वाणी क़तल कयो आहे। कार्रवाई करे खेनि इंसाफ़ फ़राहम कयो वञे। शहदादपुर वेझो घर मां 35 लाख रुपयनि जो धाड़ो। ॻोठ फज़ल बागराणी में हथियारबंदनि ॻोठाणे गुलाम शबीर बागराणी जे घर में दाख़िल थी भातियुनि खे अर्गमाल बणाए वरितो। हथियारबंद घर भातियुनि खे कमरे में बंदि करे 8 तोला सोन ऐं ॿियो क़ीमती सामान फुर करे फरार। पुलिस ऐं घर धड़ियुनि पारां